नौशर फिरोज जे ATC अदालत जतोई भाइरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ 8 केसनि जी ॿुधणी 19 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त अकतियूं आहिनि। के चवनि था त मार्शल लॉ लॻंदी, के चवनि था त निज़ाम तब्दील थी वेंदो। गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणो हो त धांधली हुननि जे मजबूरी आहे, धांधली खां सवाइ उहे खटी नथा सघनि। हुन जो चवणो हो त शफ़ाफ़ चूंडूं न थियूं त PP खे ख़बर पइजी वेंदी त उहे किथे बीठल आहिनि। NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणो हो त हुकुमराननि जो ही टर्म पूरो थींदे नज़र नथो अचे। वक़्त खां अॻु बि आम चूंडूं थी सघनि थियूं। अहम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त नौशर फिरोज जी ATC अदालत जतोई भाइरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ 8 केसनि जी ॿुधणी 19 मई ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त अकतियूं आहिनि त के चवनि था मार्शल लॉ लॻंदी, के चवनि था निज़ाम तब्दील थी वेंदो। गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणो हो त धांधली हुननि जी मजबूरी आहे, धांधली खां सवाइ उहे खटी नथा सघनि। हुन जो चवणो हो त शफ़ाफ़ चूंडूं थियूं त PP खे ख़बर पइजी वेंदी त उहे किथे बीठल आहिनि। NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणो हो त हुकुमराननि जो ही टर्म पूरो थींदे नज़र नथो अचे। वक़्त खां अॻु बि आम चूंडूं थी सघनि थियूं। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नौशर फिरोज खां रिपोर्टर राणा शेर मोहम्मद। जी राणा शेर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? नौशर फिरोज जी ATC अदालत जतोई भाइरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ 8 केसनि जी ॿुधणी कई आहे। जी बिल्कुलु, नौशर फिरोज जे ATC कोर्ट में जतोई भाइरनि समेत ॿियनि मुख़्तलिफ़ 8 केसनि में उन्हनि जी ॿुधणी थी आहे। जॾहिं त ATC कोर्ट खां निकिरण खां पोइ गुलाम मुर्तज़ा जतोई नेशनल पीपल्स पार्टी जो जेको अॻुवान आहे उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उनजो चवणु आहे त आर्टिफिशियल निज़ाम हली कोन सघंदो आहे जेको हीउ हली रहियो आहे। हुनजो इहो बि चवणो हो त क़यास आरायूं आहिनि त के चवनि था मार्शल लॉ लॻी वेंदी, के चवनि था निज़ाम तब्दील थींदो, के चवनि था के अहिड़ी ॻाल्हियूं। ईरान जंग जे करे शायदि उहा डिले थी वई आहे, पर कुझु न कुझु ज़रूरु थियणो आहे। उनजो वकीलनि जी इलेक्शन जे हवाले सां चवणो हो त पीपल्स पार्टी जो ॿियो नालो जेको आहे धांधली आहे ऐं हर इलेक्शन में धांधली कराईंदा आहिनि। 18 वारी इलेक्शन ॾिसो, 24 वारी इलेक्शन ॾिसो। हुनजो चवणो त मुंहिंजो भाउ मसरूर जतोई जॾहिं 24 वारी इलेक्शन में 9:30 वॻे पोलिंग स्टेशन ते पहुतो त टोटल 4,500 वोट जेके दाख़िल हुया उन्हनि मां 3,500 वोट 9:30 वॻे ताईं कास्ट थी चुका हुआ। धांधलीअ खां सवाइ इहे खटे कोन था सघनि। इहा कहिड़ी बि इलेक्शन हुजे, इहे हिन जी मजबूरी आहे। ऐं जनरल इलेक्शन में बि ठपा लॻल बेल्ट बॉक्स हिननि खे पेपर मिलिया हुआ ऐं शफ़ाफ़ चूंडूं जेकॾहिं थींदियूं त पीपल्स पार्टी खे ख़बर पइजी वेंदी। ऐं मुंहिंजी जेका आहे त 30% खां वधीक पीपल्स पार्टी वारा वोट नथा खणी सघनि। हुनजो इहो बि चवणो त हुकुमराननि जो ही टर्म पूरो थींदो नज़र कोन थो अचे ऐं 2.5 सालनि में इलेक्शन थी सघे थी, पहिरियां इलेक्शन थी वञे ऐं तब्दीली जेकॾहिं ईंदी त हुकूमत अपोज़िशन में वेंदी ऐं अपोज़िशन वारा हुकूमत में वेंदा। हुनजो चवणो त जेके नौजवान आहिनि, जॾहिं असां अवाम में वञूं था त असांखे इज़त मिले थी ऐं नौजवान जेके आहिनि उहे चवनि था त अलाए असां कहिड़ी मुसीबत में फाथल आहियूं। जॾहिं त मीडिया सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी विया। जी वॾी महिरबानी राणा शेर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।